टिभा रांझण खे अञा होश कोन आयो आहे। सुमर मुंहिंजे जेको वस में हुयो सो त मूं कयो। हाणे अलाह भलाई कंदो। हाणे हिनखे दुआनि जी ज़रूरत आहे ऐं हुनजे सिर जो सदको कढो। मालिक ज़रूरु रहम कंदो। मां त चवां थो छोकिरे खे शहर खणाए हलो। ऑफिसर बाबा, ज़िंदगी ऐं मौत त मुंहिंजे मालिक जे हथ में आहे। बाक़ी इलाज त हिते बि आहे। थोरी देर थी वई आहे, बाक़ी नांग जे डंगियल खे टिबो जेको आहे न बाबा उते जो उते उथारे बीहारींदो आहे। हे मां तोखे ॿुधल सुधल ॻाल्हियूं कोन थो ॿुधायां बाबा, ये मंज़र असां पंहिंजे अखियुनि सां पाण ॾिठा आहिनि। अड़े ॿुधायो, ॾिठा आहिनि या न? दिलि न ला जे मालिक साईं चाहियो न सुबुह जो रांझनि जूं अखियूं खुलंदियूं। असुल में ज़हर सॼे जिस्म में फैलिजी वियो हुयसि ऐं जवानड़ो आहे तॾहिं ज़हर जी एॾी सट बर्दाश्त कई अथसि। जेकर हुजे हा असां जहिड़ो जोर त घर ते बि न पइजी सघे हा। अलाह कंदो त सुबुह ताईं होश अची वेंदुसि। सुमर इंशाअल्लाह तुआरो पुटु रांझन जग जग जीअंदो 100 साल जहिड़ो हूंदो। इहा असांजी दुआ अथई बाबा। ऐं तोखां पहिरीं अची सुबुह जो चुल्हे ते विहंदो। आमीन सुम आमीन। तव्हांजी ज़बान मुबारक हुजे। मालिक भलाई कंदो। रांझण खे होश अची वेंदो। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।